ज़रूरी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि तो सजावल खान जेकर एडी ज़रूरी ॻाल्हि आहे त पोइ अकेले में थियण घुरिजे। बहितर भी यही थी। माजिद करीम हाणे ॿुधायो कहिड़ी ख़बर पई आहे? मीरा तुंहिंजी भेण खे अगवा करण वारो नवाब खान बाक़ी बहाल वीचारे खे त हरूभरू विच में इस्तेमालु कयो पियो। इहो वक़्तु नवाब खान जो ख़ासि चमचो आहे जेको नवाब खान जे चवण ते हर कमु पियो करे। वक़्तु केॾो न कमीणो शख़्स आहे। नवाब खान जे चवण ते पंहिंजे चाचे खे धोखो पियो ॾे। मेरा कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तोखे ज़हर खां वधीक कौड़ियूं लॻंदियूं पर हक़ीक़त इहा आहे वक़्तु बहावल वारी छोरीअ सां निकाह कंदो पोइ या त तोखे तलाक कराईंदा या वरी तोखे मारींदा। मीरा जेकर इहा ई हक़ीक़त आहे तो पे मां वञी बहावल खे ॿुधायां थो त वक़्तु नवाब खान जे लाइ कमु थो करे। त बहावल खान खे यकीन ॾियारणु एतिरो को आसान कमु आहे? इन निभागे वक़्तु एतिरा त कन भरे छॾियाऊं था बहावल खान जा जो मीर तुंहिंजी हर ॻाल्हि बहावल खान खे कूड़ी लॻंदी। पोइ तूं ई ॿुधा बहावल खान तुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन छो कंदो? अनवर तोखे सतार खे राति हिकिड़ो कमु करणो। हुकुम कर बाबा साईं। कंहिंखे टांडा ॼाणो? राति आउं ॿई बहावल तरफ़ निकिरी वञो उते वक़्त खे फोन कयो। वक़्तु तव्हांखे उते मिलंदो। हुन सां गॾिजी तव्हांखे सजावल जे ॻोठ में दाख़िल थियणो आहे ऐं कीअं बि करे राति न पप्पूअ खे पूरो करे अचो। ठीकु आहे बाबा साईं कोशिश कंदासीं। कोशिश न हर हाल में राति पप्पूअ खे पूरो करे अचो। ख़त्म थींदो बाबा साईं और हिन पप्पू खे ज़िंदा कोन छॾींदासीं। हिकु ॻाल्हि जो ख़्यालु वधि खां वधि रखिजो त उते वक़्त जी सुञाणप तव्हांजी सुञाणप न थिए न त इहो सजावल पूरो लश्कर वठी अचे हिते बीहंदो चवंदो त ॻाल्हियुनि जी भंजकड़ी कई आहे। असांजी सुञाणप न थींदी बाबा साईं पर इहो ॿुधायो त ॻाल्हियूं करण खां पोइ जहिड़ो छो? असां में ॻाल्हियूं थी वयूं आहिनि पर मां ॿिए तरफ़ हिन सजावल जे मथे जो सूर वधाईंदुसि। जेकॾहिं इहो निभागो सुकून सां वेठो न त मुंहिंजे लाइ वधीक खॾू खोटींदो। बाबा साईं असां त पंहिंजी सुञाणप लिकाईंदासीं पर सजावल जो शक सिधो असां मथां थींदो। हिन जे शक खे मां पाणे मों ॾींदुसि पर राति हर हाल में इहो पप्पू करण घुरिजे। नवाब खान सां धोखो कयो। सजावल खान मूंखां वधीक बहाल तव्हांजे वेझो रहियो आहे। थोरो अंदाज़ो लॻाए ॿुधायो त चाचा बहावल खे कीअं मुतमइन करे सघिजे थो। पर मीरा बहावल तुंहिंजूं ॻाल्हियूं तॾहिं मञींदो जॾहिं हुनजे साम्हूं वक़्त जी गद्दारी खे ज़ाहिर कयो। वक़्त जे गद्दार हुअण जी तव्हांखे कीअं ख़बर पई? पप्पूअ खे मोकिलियऊं नवाब खान जी पोयां त कुझु जाच लही। पप्पू हाल अहवाल मूंखे इहे सभु। जेकॾहिं उन पप्पूअ खे चाचा बहावल जे साम्हूं बीहारियो वञे त पोइ वक़्तु वॾी कमिणी मुंडी आहे। बहावल जे साम्हूं कसम खणी वेंदो त इहो पप्पू असां सां मिलियल आहे ऐं असांखे विढ़ाइण लाइ इहो सभु कुझु पियो थो करे। पोइ छा थो सम्झी त बहावल वक़्त जी ॻाल्हि ते यकीन कंदो या पप्पू जी ॻाल्हि ते? सजावल खान का त वाट हूंदी इन वक़्त जी गद्दारी ज़ाहिर करण जे लाइ ऐं चाचा बहावल खे यकीन ॾियारण जे लाइ। जेकॾहिं बहावल खान खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कजे त पोइ मीर तुंहिंजे ऐं बहावल जे विच में ॻाल्हियूं कराइजनि। उन्हनि ॻाल्हियुनि में वक़्तु ज़रूरी आहे ऐं पोइ वक़्त खे उते कूड़ो ज़ाहिर मां कंदुसि। पर इन बहावल उठ खे जोरावा केरु पाराए? मूंसां त चाचा बहावल कॾहिं बि राज़ी कोन थींदा। इनखे जुराबा तव्हां ई वञी पारायो। ठीकु आहे मीरा इन उठ खे मां जोरावा पाराइण जी कोशिशि कयां थो पर आहे सफ़ा सुकल थुड़। इन सां केतिरो मथो टकराए रस जो फुड़ो बि न निकिरंदुसि। इहो कमु मां तव्हांजे मथां छॾियां थो सजावल खान।
इन वक्त जेको मां परेशान आहियां उन जो अंदाज़ो तव्हां लॻाए ई नथा सघो। मीरा मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु आहे। तूं परेशान न थी, मालिक साण आई मां भला महिमाननि लाइ चां कराए अचां। न तालिब तूं या तकलीफ़ न कर। का बि तकलीफ़ न आहे पुट नज़ीर। चाचा मीर अचण में देर कई आहे, असां निकरूं था। पुट सोटल तव्हां चाह पियो, थी सघे थो होसि ताईं मीर बची वञे। राति अचण थियो त तव्हांजी चांहि बि पीअंदासीं ऐं मानी बि खाईंदासीं चाचा साईं। जेका तव्हांजी मर्ज़ी पुट। नज़ीर उत त हलूं। चाचा तव्हां लाइ भला चां कराए अचां। पुट सही आहे, तूं चाह कराया, तूं मां ॿई गॾिजी था पियो। बख्शल हाणे तोखे इजाज़त आहे, मां बि ॻोठ तरफ़ ईंदुसि। मीर सारंग वारा इंतज़ार में हूंदा। उन्हनि सां पाण राति जो मिलंदासीं। मीर सिजावल खान वटि वञे, सिजावल कहिड़ा हवाल कया? बख्शल सिजावल खान इहा ॻाल्हि कई त जंहिं ॻाल्हि जो वज़न जंहिंखां गरो हुजे न उहा ॻाल्हि उनखे न ॿुधाईंदी। ऐं मां तुंहिंजे करे पहिरियां बि नवाब खान खां धोखो खाई चुको आहियां, ॿीहर खाइण नथो चाहियां। मीर जे लाइ मां हिनमहिल कुझु बि न। मीर खे ॿुधाइणो पवंदो त धोखो कीअं थींदो आहे। वक्त रईस जो हुकुम आहे, खाली वापसि न आहे अचणो। सतार वक्त जंहिं तरफ़ वेंदो आहे कम करे पोइ मोटंदो आहे, खाली वापसि न आहे ईंदो। वक्त असांखे तूं पोइ ते कोन ॾिसने, तुंहिंजे अॻियां अॻियां हूंदासीं। जेकॾहिं पप्पूअ खे पूरो करणो आहे त खाली वापसि न आहे मोटणो, छो त सजावल खान जा माण्हू पहिरे ते बीठल आहिनि। वक्त रेस सठा थी वियो अथनि, मतां पहिरो न बि ॾींदा हुजनि। जावेद सिजावल खान जो दुश्मन रेस न आहे जो हू पहिरो बि न ॾींदा हुजनि, पहिरो त हू हर हाल में ॾींदा। जेकॾहिं पप्पू पहिरे ते हूंदो त असांखे मारण में आसान थींदो। निकिरी था हलूं, इहा ख़बर उते पवंदी कमु आसान थो थिए या मुश्किल। छोकू वरी चौकीअ ते केरु आहे? अकबर पप्पू ऐं माजिद खे उते बीहारे आयो आहियां। पक ते न ॿई वेठा त बाबा साईं जी ख़बर अथई न त पुठीअ तां खल न लाहे छॾे। बेफ़िक्र थी अकबर, मां पाण उन्हनि खे उते ॾिसी आयो आहियां। ही वरी केरु आहे? छोकू अच मूंसां। हल। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।